शिफा अता फरमा उन मोमिन के पेदो शिफा अता फरमा जेके बीमारी हो मुब्तला आने गरीब है उन का बाद में इमाम हुकूमत पांजे खानदान ला दुआ बोलो पौधा दुआ बोल या अल्लाह असा के खानदान में मुझो बचो बीमार था मोमिन आमीन चो ते हुसैन जी इन ताज़ियत सदके में ए मजलिस से सदके में यकीन आ त उन के शिफा मिलंदी हे चे तो कुछ हाथियो जो ये मुहर्रम जा दिहाड़ आया मुखे अड़ी बीमारी वरती जो घर वाली छड़ी वही औलाद छड़ी वही पर न छड़ियो तो मां न छड़े थींदो न सही कदे कदे इंसान बेदार थी पवंदो आ वो घर वाले जो चे तो दुख कोने ही मने पे तो घर वाले जो दुख कोनो 4 साल थी आया आखिर पराई जाई मुंह तक थी पई औलाद भी कदे अचे थी करे न थी बहरहाल महाराज जा दिहाड़ आया थी अमर मुखे गालाई तो हुयो थोरो थोरो अमर मुखे दवा प्यारे थी मां वनी पिण तो थी जा तुझे ला दुआ भी हुई जा बजरा से बुधी जा ते एतरे में गौर गौर समझजो एतरे में रात जा एको पहर गुजरियो मुजी दरी जे सामो पिन परन वारो कबूतर बैठो परन वारो कबूतर बैठो जी अच्छो पर साओ पर फिरको पर दरी तो टुपी वरी जने मुझे वजूद ते घूमे ही ना आवाज आयो हुसैन जा सलाम आया थे उन्हें मले मुझा फोड़ा खत्म थिया मुझे फुरनियो उन्हें मले खत्म थिए पर अन्या मुझी जान में इतरो सख्त न हो त मां घुमा मुझे खट जे हेठ वञो थोड़ी देर खां पोइ मुझे अमर जो आई मूंखे ॾिठई फुरनियूं खत्म फोड़ा खत्म चई अल्हम्दुलिल्लाह यकीन त मूंखे आहे पर मूंखे ॿुधा ही काथों सिहत मिली चया मां हुसैन जा सलाम आया हुसैन जा सलाम आया उन्होंने मूंखे शफ़ा ॾिनी आहे चई काथे आहिनि चया मां हिकिड़ो 3 पर वारो पखी इन खट जे हेठि वञे वियो अथई जीअं जो झादी पाए चई मां ॾिसां ते भड़को ॾेई उडरी दरी को बाहर यो वाके हुया 3 पर हुया पर मुंह मां समा दिल न हार ये हुसैन जा सलाम आया हुसैन पान बची सके अमर के मासूमा थी कि रात जा था 3 थया ॾिठम त मुझे कमरे में पर नफ़्से नफ़ीस हुसैन पान आयो सामू भी मुखे चवे तो अज़ादार उठ हुसैन जो ये जवान उठ मां उठी बीठो आ मां सुबुह जो उठी घुमा पियो उन नौजवान किसो ॿुधाए पियो इन जे करे मूंखे छफा मिली वई ऐं मूंखे हिकु जो 30 साल उमिरि ॾिनी अथई अञा हिन महिल जहिड़ो बि आहियां ऐं अलाए केतिरी उमिरि हुसैन मूंखे हिकिड़ो जुमिलो चयो हुसैन चयो हाणे ॻाल्हि ॿुध जे चाहीं थो त इहा सिहत बरक़रार रही पोइ अम्मा ज़हरा जे नाले ते हिकिड़ी मदद सां कराईंदो कजां कि मूं हुसैन खे चयो पोइ जेकॾहिं मूं वटि नज़र नियाज़ जो न हुजे कि बसि घर में वेही रुगो यादि ई कजां रुगो घर में वेही यादि कजां न ज़हरा ज़हरा ऐं हुसैन जी अमर ज़िक्र कंदो कर न तोखे सफ़ा मिलंदी पर वरी बि मां हुसैन तोखे हिकिड़ो खज़ानो ॾेई थो वञा रुगो साल में खुलंदो बसि वधीक न खुलंदो हीअ चए थो मौला मूंखे खपे बि हुई अलाह जो कसम असांजा केॾा ग़रीब अज़ादार हूंदा मुमना चवंदा आहिनि भई एतिरो खपे जो गुज़र सफ़र थिए बाक़ी यार असांखे हुसैन जी मोहबत न वञे ईअं आहे न केॾी ग़रीबी वारी ज़िंदगी गुज़ारींदा चवंदा आहियूं भले ग़रीबी वारी ज़िंदगी हुजे भले अमीर वारी ज़िंदगी गुज़ार सार हुन सां बि असांजो कोन्हे को भले अमीर पर असांजी इमाम खे कंहिं चयो जी चई साईं इमाम खे पहिरियों कंहिं इमाम खे चयो साईं दुआ घुरो इमाम जे मञण वारो कि दुआ घुरो त मुंहिंजे माल में बरकत पए त मां अमीर थियां मां पर अमीर त तूं आहीं चई मां त ग़रीब आहियां अमीर कीअं आहियां मां फरमाया तोड़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे काइनात जी का बि क़ीमत न लॻी चई साईं कहिड़ी मां फरमाया ऐं विकण ते कोन चई कहिड़ी ॿुधायो साईं न चई अलीअ जी मोहबत अथई न चई साईं अली जी मोहबत आहे चई इन सां काइनात जी का बि क़ीमत न लॻे ऐं तोखे केरु चवे अलीअ जी मोहबत विकण एतिरा पैसा तो जी विकण ते चई न साईं चाहे मूंखे केतिरो दुनिया जो सोन ॾे चाहे केतिरी दुनिया जी चांदी ॾे चाहे केतिरा हीरा ॾे चाहे केतिरा मोती ॾे मां कॾहिं बि इहा मोहबत न विकिणंदुसि कॾहिं इहा मां मोहबत न विकिणंदुसि अली जी इन जे करे मां फरमाइश थो
अली जी मोहब्बत में अमीरी थी। कायनात में का बड़ी शइ न आहे जंहिंजी क़ीमत अली जी मोहब्बत सां करे सघिजे। हिकिड़ो हज़रत अली जो दोस्त आहे जंहिंजो नालो अबू ज़र साहबी। मौला त वॾी ॻाल्हि आहे। मौला जो दोस्त इमाम थी सघे थो, बाक़ी साहबी साहबी पर वरी बि उनजो नालो अबू ज़र, माना दोस्त इमाम त चवंदो दोस्त ई, पर हू चवंदो मां इमाम जो गुलाम आहे, मां इमाम जो नौकर आहे, जंहिंजो नालो छा आहे, जंहिंजो नालो अबू ज़र। अबू ज़र माना छा? सोन जो पीउ। हालांकि हूंदो गरीब हो, पर सोन जो पीउ। हिकु मर्दबो छा थियो, बीठो हुजे ऐं दग ते जनाब अली मिलियसि। चई अबू ज़र परेशान बीठो हुई। चई मौला दुकानदार ॾे वञा थो, दुकानदार अचे थो, अॻियूं सौदो खणी वई हैं, हाणे पैसा ॾिस ॿियो सौदो ॾे, घर थो वञा, घर वारी चए थी सौदो पैसा कोन्हनि। मौला फरमाए थो परेशान न थी, साम्हूं हलियो वञो, हिकिड़ो पत्थर पियो अथई, उन पत्थर खे चओ अली सलाम ॾींदो हुई सोने थी वियो। साईं पत्थर खे वञी चई अली सलाम ॾींदो हुई सोने जो थी पियो, सोने थी पियो। अली ॾे खणी आयो, साईं अली ही सोने थी पियो। थी पियो बाज़ार में विकिणी, दुकानदार खे पैसा ॾेई सौदो ऐं सामान खणो वञे न, असां दुनिया खे छा कंदासीं। हे दुकानदार वियो। मां पहिरियों बि अर्ज़ु कयो न, असांजा ग़रीब मौला ई चवंदा आहिनि या हुसैन खपे, एतिरो खपे जो ॿारनि जो सफ़र गुज़र खपे, बाक़ी मौला जी मोहबत। ॾिसो हिन वटि सोन आहे, पर ॾिसो छा कयईं, खणी आयो मौला वटि। मौला चयो बाबा मां छा कयां। मौला खे हिकिड़े चयो न शख़्स, ख़बर अथव कहिड़े, जेको आयो रसूल ख़ुदा वटि, त पंहिंजी न्याणी जो रिश्तो फातिमा जो तूं अली खे जो ॾींदो। अली त ग़रीब आहे, मां पैसे वारो आहियां। चई वञी अली खां पुछ। जॾहिं अली ते आयो, चई अली तूं त ग़रीब आहीं। अली फरमायो हा। अली मौला ठोकर हईं ज़मीन खे, ठोकर हईं। हुन शख़्स खे ॾिस छा थो वहे, छा ॾिठईं, सोन ऐं चांदी जो नहर। तूं असांखे ग़रीब थो चईं, असांजे लाइ सोन ऐं चांदी जो नहरूं पंहिंजो आहिनि, पर असां खणंदा अलाह जो हुकुम आहे त ग़रीबी वारी ज़िंदगी गुज़ारियो, सादी ज़िंदगी गुज़ारियो। अली फरमाए थो असांजे मञण वारा भले पैसे वारा बि हूंदा, ज़िंदगी सादी गुज़ारींदा। काफ़र जेको हूंदो न, उहो शराब पीअंदो, उहो ठठांगर कंदो। बहरहाल ॻाल्हि ॿुधो, मौला ॾे आयो पत्थर खण, चईं सोने, मौला फरमाए थो वञी विकिणी सोन वारे ॾे आयो, पोइ सो लाथईं पुराणो कर्ज़ अञा बची पियो, वरी मौला ॾे खणी आयो। चई मौला बची पियो आहे, तुंहिंजी मर्ज़ी। चई साईं बसि खणी कोन थो वञा, वरी हुन याद रखी थो अचां। तुंहिंजी मर्ज़ी। वरी हुन याद खणी आयो, उते वरी पत्थर थी। मौला चयो छो कोन खयईं। चई असां तव्हांजे मञण वारा आहियूं, मिड़े ज़रूरत मुताबिक़ खपे। हाणे मौला फरमाए थो हद खां वधीक जेको दुनिया जे पोयां कल हूंदो, उहो सॾिबो आहे लालची ऐं हरीस। उहो असांजे मञण वारो नथो थी सघे। हा हुजे, एतिरो हुजे, मजलिस कराए, मौला जूं मस्जिदूं ठाराए, ग़रीबनि जी मदद करे, ऐं ॾाढे प्रोग्राम इंसान खे ज़ाती कम बि आहिनि। उनजे करे साईं इम्तियाज़ साहिब खे चऊं हो ज़ाहिर प्रोग्राम में चऊं थो, मुंहिंजो मक़सदु इहो आहे एतिरो कुझु हुजे जो इंसान अलाह जी मस्जिद ठाराए, ग़रीब गुरबे जी मदद करे। हुकुम ई इहो आहे त अलाह तव्हांखे एतिरो कुझु ॾिए थो त तव्हां ते कुझु शयूं फ़र्ज़ थी वञनि। मसलन ग़रीब ते ज़कात फ़र्ज़ कान्हे, ग़रीब ते ख़ुम्स फ़र्ज़ कोन्हे, अहिड़े तरीक़े जा जेकॾहिं पैसे वारो थी वञे त हुन ते ख़ुम्स फ़र्ज़ थी वञे, वाजिब ज़कात फ़र्ज़ थी वञे। लिहाज़ा जेकॾहिं को इंसान चाहे त मां इन हिसाब सां हुजां त मूं ते इहे शयूं फ़र्ज़ न थियनि, त पंहिंजी ग़रीबी वारी ज़िंदगी गुज़ारे। लेकिन अमीर थी ॾिसो, हीउ पाणी आहे न, पाणी जो ख़ुदा दुनिया में पैदा कयो आहे, इन में अमीर ऐं ग़रीब ॿिन्ही जो हिसो आहे न। दरिया में इन में ख़ुदा अमीर जे लाइ ख़लक़ कयो आहे, ग़रीब जे लाइ। हाणे ग़रीब वटि ज़मीन त कान्हे का, पोइ उन जो हिसो सम्झो अमीर ॾे वञे थो।
चीज का हवा लगे जी हवा या खुदा सिर्फ अमीर ला पैदा किया या गरीब ला इन्हीं ला पैदा की थी हवा गरीब वोटे फसल दाए कौन जो उन्हें फसल निकल लगे उन्हें जे हिस्से वाली भी अमीर दे वने थी अल्लाह फरमाए तो गरीब के भी तो कटी कोन तो दी हो तो के पांच हिस्से जो पानी तो हो तो के पानी हिस्से जी हवा तो दे जेके मु नेमतू खुदा पैदा कयूं पानी हवा उस या मु गरीब ला पैदा कया पर उन जमीन आहे काने का उन जे हिस्से तो दे आयो हाने तो पहुंचे तो थी सके उन जी मदद कंदो मां मनाई खुदा फरमाए जालिम कोना तो कमायो आ ए कमाए गरीब गरीब आई कोन तो जमा हुन जो कुछ हिस्सो तो दे आयो आ पानी जो हिस्सो तो दे आयो आ हवा जो हिस्सो तो दे आयो आ सिज जी तपश जो हिस्सो नेमतू सभिनी मिला न दरिया में जो पानी बहे दो समुद्र में जो पानी आ कड़ियन में जो पानी आ यो नेमतू खुदावंद देला सभिनी ला पैदा कयो न कोने में जो डाढो सो गाबो वो तो जल्दी तो बंद कयो इमाम हुसैन ये इमाम अली अलैहिस्सलाम के दुश्मन हो ना उन्हें जने पानी दे कब्जो कयो तो अली अलैहिस्सलाम जे दर्श करे के पेन कोने बियो दे अली के पेन कोने बियो दे कुछ देर को पोइ अली जो कब्जो थियो मौला अली जो मौला जे मन वाला कुछ सादा सिंह कुछ सादा तो हुया तो मौला के चई सही उन असा जो पानी बंद कयो हो असा कयो अली फरमाए तो जो हुदर बंद कयो हो असा बंद कयो बिनी में फर्क बिनी में फर्क असा दुश्मन जो बंद न कंदा है ना मौला दुश्मन जो भी बंद तो करे पानी ओ खाधो भले यार मोमन हिसाब संभाल है ना जे करे ये न होजे हाथ को चातरू जो न पोना से दिन सोलो हो जा ना चातरू जो न पोना तो बुधाणो पया ताना न सना पोना हां जाने ग्रामी इमाम हुसैन फरमाए दो मुके अकबर जी शहादत तकलीफ नहीं रागा पक्को होना कासम जे टुकड़न भी तकलीफ नहीं ज़ैनब जी चादर त डाढी देनी पर एक जुमले कातले अली अकबर डाढी तकलीफ नहीं कहरी जने इमाम हुसैन से होला नमाज जो टाइम आ मुके नमाज पढ़न दियो अली अकबर जो कातिल छा तो चए हुसैन तू जो नमाज पढ़ने तुनी कबूल थींदी हुसैन फरमाए तो मुके डाढी तकलीफ आई तो हुसैन जी नमाज कबूल न थींदी तो बाकी जी कबूल थींदी ही बेगैरत देखो आ अली अकबर जो कातिल हुसैन लाजमे दो हुसैन जी नमाज कबूल न थींदी यो ज़ैनब को मदीने में पूछो तो आगे तकलीफ घणी किथे पहुंची बीबी चेरी तकलीफ डाढी पहुंची खैमा जलिया तब तकलीफ पहुंची चादर लुटियो तब तकलीफ पहुंची पर वडे में बड़ी तकलीफ आखिरी जुमलो वडे में बड़ी तकलीफ ज़ैनब फरमाती मुके तॾहिं मिली जॾहिं पलीत पेरन सा शिबिर हुसैन जे पाक सीने ते चढ़ी वेठो ऐं ज़रबू भी हलाई ऐं ज़रबुन सां गॾोगॾु सकीना जे जमानो में अबे ज़ालिमीन सही